अल्लाह पाक खुश रखे सखर वारा ता जिंदा दिल इंसान आयो खुश हुजो आबाद हुजो ऐं तां जे प्यार में असां वठी भगाऊं भगा हितां बनायूं दुबई खाऊं अल्लाह तां खे खुश रखे। मां स्टेज ते बीठो ई न आहियां साईं मूंखे जिजू पटिन था मां हेठि थो वञा साईं जानमन साहब हेॾे मां हे बीठो आहियां खोसो जो न होॾे न मां मूंखे जिजू पटिन था। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सभई मिली करे हिकिड़ी ताड़ी वजायो सभई मिली करे हिते गरीबन जो प्रोग्राम हुजे न खुदा जो कसम अंदर उन्हनि जो लिफूं पइजी वञनि ताड़ी बंदि न थिए अमीरन जो प्रोग्राम आहे हिक ॿिए खे चवंदा हूंदा वोट माय प्रॉब्लम यार डिस्टर्ब थो करे ज़िंदगी जो मज़ो वठो आया हो एंजॉय कयो वरी कलाक ॾेढ खां पोइ घर वेंदो वरी साॻो माइन जो ड्रामो हूंदो गैस बंदि आहे बिजली कोन्हे मोटर खराब आ बिजली जो बिल आयो आ ॿारनि जा पेपर कोन्हे इन करे थोरो उर्दू ते साईं थोरो उर्दू मीर साहब जो ख़ैर सभिनी दोस्तनि जो ख़ैर मुंहिंजूं वॾड़ियूं भेणियूं जेके बि आयूं आहियो सभई मिली करे इहे ख़बर न पवंदी पहिरियां हिन कतार खे चेक कंदासीं होसि ताईं त कहिड़े पासे घणी बिजली आहे मां आस्ते आस्ते चेक कंदो अचां थो सभई मिली करे शोर कंदासीं हिन पासे सभई मिली करे 1 2 3 सभई मिली करे ना ये 25 जो ट्रांसफार्मर लगल आहे हेॾे गरीबन वारी कॉलोनी आहे कुंडी लगल आहे मज़ो न आहे हिन पासे सभई मिली करे शोर कंदासीं 1 2 3 सभई मिली करे हेॾे 500 जो ट्रांसफार्मर लगल आहे साईं पंहिंजा ॿार त संभालियो न साईं अजोके ॾींहं ते एंजॉय करण आयो बचड़ा संभालियो न अल्लाह खुश रखे हे अलाए किथां शाशे डबे मां निकिरी आया आहिनि अल्लाह खुश रखे अॼु आया आहियो जेके अदा जेके पोइ ते बीठा वेही रहो ऐं जेके मज़लूम मुड़ुस आयो इहे पंहिंजा ॿार उछले ताड़ियूं वॼायो एंजॉय कयो सॼी ज़िंदगी त ॿार खयां अथव अॼु बि ॿार खणो था खुश रहो आबाद रहो सलामत रहो मिलके हम एक दफा सारे क्राउड को चेक करेंगे तो घणन जा ट्रांसफार्मर लगे 1 2 3 ये विची कतार तो बेचारा बोर्ड में लुड़ी आया ये तो सफा मजलूम था लगन अल्लाह ताला के खुश रखे अजी टोय टावरन जो ताज साहब जो सबनी जो प्रोग्राम थला गडे साईं खुश आयो खैर हाँ वे अल्लाह खुश है वे तव्हां सभिनी खे 10,000 जा चेक ॾियूं था सभिनी खे चेक ॾींदासीं आचरे ॾींहं जा अस्सलाम वालेकुम सर खुश आहियो बाबा ये सोशल मीडिया का दौर है इस दौर में भली घर में आटा हो न हो मोबाइल में बैलेंस हो भली घर में बिजली हो न हो मोबाइल की बैटरी चार्ज हो अगर मोबाइल की बैटरी लो है तेरे के नौजवान सूतरी जरड़ा बैठा ये कोमा में हलिया वेंदा आहिनि सोशल मीडिया जो दौर आहे हींअर हे जेके ॿार आहिनि इहे सही ॿार 4G हे जेके ॿार आहिनि न इहे तव्हां पुराणा जेके झूना आहियो न तव्हां सम्झो पुराणियूं काठ बाजूं टीवियूं हो जेके अॻे 7 ॾींहं ड्रामो ईंदो हो PTV जो हे जेके नंढड़ा ॿार आहिनि नौजवान इहे 4G हींअर ये असांखां वधीक तेज़ आहिनि ये गूगल आहिनि हे ॿार आहिनि हे सोशल मीडिया जो दौर आहे हींअर ॿार सॼी राति वाईफाई जी कुंडी ते वेठा आहिनि वाईफाई जी कुंडी बंदि आहे माना सम्झो त ड्रामो हूंदो घर में इन करे अधु तव्हां त खिलो न तव्हां पाण टेंशन जो मिशनू हो तव्हां छो नथा खिलो हे वीचारा मर्द नथा खिलनि त उन्हनि ते मयार न आहे महांगाई थी वई आहे पर जेके अदड़ियूं वेठियूं इहे त खिलो तव्हां पाण टेंशन जो मिशनू हो छो जो जंहिं बि मुड़ुस वटि मोबाइल खीसे में हूंदी आहे सम्झो ज़ाल जे तरफ़ां हुनखे ट्रेकर लॻल आहे जिथे मिस कॉल आई गाॾी ब्रेकर ते बीही वेंदी ऐं रुगो छो जो मायूं जेके आहिनि न उहे इमोशनली परेशान कंदियूं आहिनि जेकॾहिं घर में वेठो हूंदो हाणे जेको लॉकडाउन लॻो उन लॉकडाउन में जेके बि मुड़ुस हज़रात आहे मज़लूम शोहर आहे उन्हनि खे हू त मायूं ॿाहिरि वेंदा पोयां फोनूं कंदियूं कहाँ अपने खाने का ख्याल रखना भूख पे नहीं रहना ब्लड प्रेशर लेवल खराब हो जाएगी
अपना खाना टाइम पे खाना। जॾहिं लॉकडाउन लॻो शोर हज़रात घरनि में अची विया त मायूं बखील थियूं, खाई खाई सुजी पियो ई, ॿारनि खे कुटी थो। अल्लाह मुंहिंजी फिट आई, मुंहिंजी क़िस्मत फिटल ई त शादी थी। खिलदड़ा लॻे थो तुंहिंजी शादी न आहे त खिल यार, ज़िंदगी जो एंजॉय कर। हे शादी शुदा वीचारा ड्रिजी ड्रिजी खिलनि था, इन्हनि खे कुखनि में ठूठू थियूं हणनि भाभियूं। खिल यार, जिंदगी जो मज़ो वठ, वरी खिलण लाइ सिखंदे शादी खां पोइ। मैं मजलूम शोर की यूनियन का सदर हूँ। हम तो सोशल मीडिया के आर्टिस्ट हैं। मैं रात को 3 बजे 4 बजे 5 बजे मेरे को फेसबुक वाले नंबर पे आदमी फोन करते, खोसा मश्करी बुधा क्यों भाई, हमारा खानदान प्लास्टिक का बना हुआ है। असा सोशल मीडिया आर्टिस्ट आयूं, चुनान पंजा लुड़क लिखा ऐसा दुनिया के खिलाया, शायद मुझे मौला इन्हें लठाया। हम अपने दर्द छुपा के आपको हंसाते, हंसो जिंदगी का मजा लो। मैं अभी किसी मॉल में गया, एक बंदा मेरे पास आया, बोला आप असगर खोसो। माजो जी सही। बोला 2 मिनट रिंगो के पास आओ। माजो जहाँ लखनऊ का चेक देगा, जब बम्बई बेकरी का केक देगा। मैं जब उसकी गाड़ी के पास गया, माजो से हुक्म करो, चाहिए मेरा बच्चा रो रहा है, इसको परचाओ। माजो जड़ियो तो आप परचायो, असा बाहर वैसा परचायूं, ये कार्ड ले लो, जब तुम्हारे बच्चे रोए मैं होम डिलीवरी घर पे अची तुम ताया बाहर खिलूं। खिलो, जिंदगी जो मजो उठो, पंहिंजी लाइफ के एंजॉय कयो। क्लोज करे गड फोटो दा गरीब। मां पेसुरन फनकारन जी यूनियन जो सदर आमिर साहब, मैं जिधर गाता हूँ अपने पैसे देता हूँ और खारदर की तारे लगाता हूँ। मेरा राग सुनो, हिकड़ी मिली करे ताड़ी, सभई मिली करे हिकड़ी ताड़ी वजाईंदासीं। साईं खुर्शीद शाह साहब पहुची वियो पिंडाल में, ऐं हिन महफ़िल जो मोर साबिक़ अपोजिशन लीडर पीपुल्स पार्टी जो अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह पिंडाल में पहुची चुको है। असां टोयोटा मोटर्स सखर ऐं KTN मीडिया ग्रुप जे तरफां खेसि भलीकार चऊं था। साईं सखर वारनि तव्हांजे लाइ दुआ कई हूंदी त साईं जी नेब खां जान छुटे, पर मां ॾींहुं राति मुसलो रखे दुआ कई आहे। तव्हां पुराणा लीडर आहियो, सखर जी शान आहियो, सखर जी पहचान आहियो, पीपुल्स पार्टी जी जान आहियो। अल्लाह तव्हां सभिनी खे सिहत ॾे, ख़ुशि रखे, आबाद रखे, सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सभई मुल्कूं माणियो। ऐं साईं अची वियो आहे, साईं जी शान में हिकिड़ो गीत थी वेंदो। मां बेसुरन फनकारनि जी यूनियन जो सदर आहे। मैं एक दफा गा रहा था, एकड़ो चाचो बंदूक खड़ी आयो। मां तो चाचा तू खुशी से फायरिंग करेगा। बोला ना, मैं उसको ढूंढ रहा हूँ जो तेरे को लेके आया है। मां गए पे चौधरी खिले तो चौधरी 10 रुपए के तुरतुरे तुरतुरे चई मां उन्हें ॻोल्हियां थो जेको तोखे वठी आया। मां गाया पियो, असगर ही जो जा तुझा दोस्त जेके मोबाइल फोनूं खणी बीठा आहिनि सोशल मीडिया जा, इन्हनि खे त गुज़ारिश कर पंहिंजी सीट्स ते अची वञनि। अल्लाह साईं इन्हनि खे रुलायो आहे, सॼी ज़िंदगी टंगिया पिया हूंदा, मां छा कयां। अब्बा ग़रीब हलो फंक्शन खे एंजॉय कयूं। साईं हिते ई वेठो आहे, साईं बि एंजॉय करण आयो आहे। प्लीज़ प्लीज़ अदा अदा ओबा ग़रीब अचो अचो, सभई अचो, एंजॉय कयूं सभई रलिजी करे। साईं मोहबत में आयो आहे, साईं एंड करे पोइ ईंदो, प्यार में आयो आहे, साईं असांखे ॿुधण आयो आहे। ऐं साईं खे बि सॼो त एंजॉय करे सही। एंजॉय त हर माण्हू करे सघे थो, अमीर हुजे या ग़रीब हुजे, न सही। अल्लाह साईं एंजॉय हर कंहिंखे कराए। ख़ुशि हुजो मुंहिंजो अदड़ियूं, तव्हां को ताड़ी वॼायो। बाक़ी हेॾे सभिनी जूं बैटरियूं लो लॻियूं पियूं, हे चाइना जूं मोबाइलूं लॻियूं पियूं, नो वारंटी नो गारंटी। हाणे वरी इन पासे बिजली अची वई आहे, हाणे इन पासे बिजली अची वई आहे, उन पासे हली वई आहे। सभई मिली करे मां गायां पियो, टोटल माण्हू उथी भॼी विया।
साईं सोणो लतीफ़ ओ तुंहिंजो लतीफ़ सॼी सिंध जो लतीफ़ ओ तुंहिंजो लतीफ़ सोणी सिंध जो लतीफ़ ये लतीफ़ साईं सोणो लतीफ़ तुंहिंजो लतीफ़ साईं मुंहिंजो लतीफ़ सोणे लतीफ़ जी नगरीअ जा ये लतीफ़ साईं सोणो लतीफ़ सोणे लतीफ़ जी नगरीअ जा सोणे लतीफ़ जी नगरीअ जा हलो मियां सोणे लतीफ़ जी नगरीअ जा पांडेरा आईंदा बेदा पांडेरा आईंदा बेदा सोहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यारे सार सिंधी माण्हू सिंधी माण्हू बदेरा लखन में सोहिणा माण्हू प्यारा माण्हू मिली करे हेतिरा सभई मिली करे हथ मथे करे हथ मथे करे हथ मथे करे मिली करे मीअं ख़ुशीअ में जो आयो गॾिजी बाबुर पायो मीअं ख़ुशीअ में जो आयो गॾिजी बाबुर पायो हथ मथे मिली करे बड़ी मेला नसीबन जा बड़ी मेला नसीबन जा बड़ी मेला नसीबन जा बड़ी मेला नसीबन जा गॾिजाऊं सभु क़िस्मत सां आसिफ़ अबड़ा गीत मोहब्बत सां गॾिजाऊं सभु क़िस्मत सां आसिफ़ अबड़ा गीत मोहब्बत सां गॾ असगर सां ॻायो अॼु रखियो पियो पायो अॼु रखियो पियो पायो वरी मेला नसीबन जा 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 अबा फोटू भली गॾो गाटो छो था बनियो अबा बेहतरीन भोसा अबा जी बाबा केड़े पासे घुमा बाबा हेॾे वेॾो कुंड में हेॾो आहिनो नजर नथो अची बाबा निकितो हाणे जो अची फोटू गॾनि था वरी गाट खे सटू था ॾियनि नंढी वारो पको आहे पोइ उते दफ़े पहिरीं ॾींहुं बेंच जा अथनि पोइ दफ़े असगर खोसो जॾहिं सखर आयो त राति जो देरि सां मूंखे फोन कयईं चयो आहे सखर वारनि त सेल्फी जे चक्कर में मुंहिंजो कोटी लाहे वरितो आहे असां हिन महफ़िल में आयल पीपुल्स पार्टी जे अॻवान साबिक़ अपोज़िशन लीडर सैयद खुर्शीद अहमद शाह खे भलीकार चऊं था गॾोगॾु सखर में नए मुक़रर DIG सखर तारिक अब्बास कुरैशी साहब के भी वेलकम चऊं था। तारिक अब्बास कुरैशी साहब को भी दिल की गहराइयों से वेलकम करते हैं। वो भी इस प्रोग्राम में हमारे साथ मौजूद हैं। अदनान रशीद साहब और दीगर कई मुअज़्ज़ज़ मेहमान, अयाज गुल साहब, अदल सुमरो साहब और कई नामवर शख्सियात इस महफिल में मौजूद हैं। सभिनी महिमाननि लाइ ताड़ियूं त वॼायो। असांजा अहिड़ा ख़ासि महिमान मौजूद आहिनि। ताड़ियुनि में छो दम न आहे? लगे तो पुठियां आरटी होटल तां हाणे ताज़ी ताज़ी मानी खाई आया आहिनि, तंहिंजे करे ताड़ियूं कुझु सुस्ती सां था वॼाइनि। सभई इंजॉय कयो। ईअं थो लॻे ॼण पहिरें असां प्रेस क्लब ते आया आहियूं, को धरणे जी तयारी आहे ऐं जा वतन कार्ड वठण आयो। सभई इंजॉय कंदासीं। सभई हिकिड़ी मिली करे ताड़ी मिली करे एॾो आलिशान प्रोग्राम थियो था सखर वारे जो मिली करे। ही महफिल